यारी रख त सही ऐ मुझा दोस्त यारी रख त सही ताल्लुक जोड़ त सही बकरार गरीबा जंग में बकरियों चारे रहियो आ बकरियों चारींदे उन वक्त जे बादशाह के अल्लाह हिकड़ी न्याणी अता कई आ हो हिकड़ी न्याणी वारो बादशाह पांजे न्याणी जे ख्वाहिश जे मुताबिक जंगल में शिकार करण जे ला आयो आ जियां उन गरीब बकरा जी नजर उन बादशाह जे न्याणी जे मथा पइजी वई हो पंहिंजी दिल विञाए वेठो दिल जे आदो बेवस थी वयो बकरियूं छॾे अबाणा छॾे घर छॾे बादशाह जे पोयां लगी पयो बादशाह महलन में हे गरीब जो बचड़ो मिस्कीन मारवड़ो तरड़े बादशाह जे महल जे तरड़े ते वेठो आ सवालिया फकीरा दिल जे हथां मजबूरा ईंदड़ वींदड़ ॾिसंदा हलंदा था वञन हिकड़े दफ़े वज़ीर बिन चईन ॾींहंनि खां पोइ ॾिठो न कंहिंखां मानी थो घुरे न कंहिंखां पाणी थो घुरे पंहिंजे मौज में वेठो आहे ऐं अजनबी छा जे लाइ वेठो आहे चवे थो मां पंहिंजे मोहब्बत जे लाइ वेठो आहियां तूं मूंखे छा ॾींदे चवे थो ॻाल्हि ॿुध अगरि तूं सचो आहीं त मुंहिंजो हिकिड़ो चवणो क़बूल कर त मां बि तुंहिंजो वाइदो क़बूल थो कयां बकरार चस मान पंहिंजे यार ला जान कुर्बान करण ला तैयार है हुकुम कर छा कने चे तुंहिंजो सवाल कहिड़ो आहे चे मुंहिंजो सवाल आहे त बादशाह जी न्याणी जी मूंसां शादी थे चे मुंहिंजो ज़िम्मो आहे मां तोखे शादी कराईंदुसि मगर हिकिड़ो मुंहिंजो चवण क़बूल कर कहिड़ो इन बादशाह जे महल जे दर खे छॾे वञ जंगल में काॾे वञ जवाब दे काॾे वञ अहिड़ी जगह ते वञ माण्हूअ जी अच वञ न हुजे फलाणे जंगल में वञी करे उते अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं ॾे मुंहिंजे मदीने वारे मीर जे मथां दुरूद जूं मिठड़ियूं ॿोलियूं ॾे अगरि तूं पंहिंजे मोहब्बत में सचो आहीं मुंहिंजो वाइदो आहे मां बादशाह जे न्याणीअ जी तोसां शादी कराईंदसि उन नौजवान चयो इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे तवजह कर मुंहिंजा मुस्लमान भाउ बादशाह जे महल खे छॾींदो आहे बादशाह जे दरड़े खे छॾे करे वञी जंगल में अल्लाह जे ज़िक्र जी मौज कंदो आहे जेॾी महिल ज़िक्र जे मौज में अचे वेंदो आहे अल्लाह जो क़ुर्ब उन खे नसीब थींदो आहे कुझु टाइम खां बाद में उहो वक़्त जो वज़ीर बादशाह खे घुमाईंदो ज़हन में ॻाल्हि ॾींदो आहे बादशाह तव्हां फरमायो हुयो त मुंहिंजे न्याणीअ लाइ को नेक रिश्तो हुजे बादशाह मुंहिंजे ख़्याल में हिन जंगल में हिकिड़ो नौजवान जवान भी आहे सुहिणो भी आहे अल्लाह जो ज़िक्र करे रहियो आहे बादशाह सलामत अची वियो वज़ीर सूधो अची वियो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम वरी फ़कीर नौजवान पंहिंजे ज़िक्र ऐं दुरूद जे मौज में ॻाल्हाइण जे लाइ तयार नाहे बादशाह ॾिसी चयो त इहो ई मुंहिंजे न्याणीअ जे शादीअ जे लाइक़ आहे अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह जै वक्त में बादशाह ऐलान करे वज़ीर के चयो इहो ही मुझे न्याणीअ जे लाइक़ आहे बादशाह मोटियो वज़ीर मोटियो हे फ़कीर नौजवान पंहिंजे मौज में वज़ीर आयो ए नौजवान तोखे मुबारक बादशाह पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो ॾियण ते राज़ी थी वियो आहे वज़ीर ॾे निहारे उन नौजवान जेके लफ़्ज़ चया ओ ॻोठ अछी मसीत लिखारन जे गोठ में डहरकीअ जे करीब वेहण वारा उन नौजवान जा लफ़्ज़ ॿुध उन नौजवान निहारे चयो ऐ बादशाह हाणे बादशाह त न्याणी ॾियण लाइ तयार आहे पर मूंखे उन जे न्याणीअ सां शादीअ जी ज़रूरत कान्हे का
वजीर चयो छरियो थियो आ छा थो चई ए घर छॾियई मिट छॾियई बच्चा छॾियई अबो अम्मा छॾियई जंहिंजे मोहब्बत में हाणे उहा तोखे मिले थी छा थो करी सोच निहारे चवण लॻो ऐ वज़ीर बादशाह जे न्याणीअ जे इश्क में झंगल में वेही करे पंहिंजे सुहिणे करीम रब जो ज़िक्र कयुनि पंहिंजे महबूब मुस्तफा ते मोहब्बत मां रोई दुरूद पढ़ियमि त मुंहिंजे महबूब मुस्तफा निभाए ॾेखारियो मुंहिंजे बेनियाज़ रब कुर्ब करे ॾेखारियो जो उहो वक़्त जो बादशाह मूंॾे हली पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो खणी आयो आ मां भुलियल हुयुसि पर जे एतिरो टाइम पंहिंजे महबूब जे इश्क में गुज़ारिया त फर्श ते न पर अर्शन जा दीदार कया छाला वञी छो छाला वञी छो अदा तू बेली थी तो ॿियनि जो वठ जो कंझक करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझी मारफत घुरण थो चाही मुझे यार जे दर ते हलिया मुखे राज़ी करण थो चाही मुझे यार जे दर ते हलिया जन्नत जो तलबगार आहीं मुझे यार जे दर ते हलिया औलाद जो तलबगार आहीं मुझे यार जे दर ते हलिया इज्जत जो तलबगार आहीं मुझे यार जे दर ते हलिया इल्म जो तलबगार आहीं मुझे यार जे दर ते हलिया मुझे सुने करीम रब मुझे मिठड़े करीम रब मुझे पाक कुरान करीम जे अंदर हिकड़ो ई दर दस्यो आ ओहो कहिड़ो दर चो अम्मा आमिना जे लाल महबूब मदीने जे ताजदार जो मुझे सुने करीम रब दर दस्यो हालांकि मुझो अल्लाह हाज़रा मुझो अल्लाह ॾिसी रहियो आहे मुझो अल्लाह ॿुधी रहियो आहे अज़ीज़ाने मन अल्लाह जे ज़ात बाबरकात करीम मुस्तफ़ा जे दर जो ॾस ॾिनो गरीब मिस्कीन वेचारो पंहिंजे अंदर में झाती पाए उन जे अखिड़ियुनि में लुड़क अची विया सोचण लॻो 5 लख रुपया कॾहिं तयार कंदुसि 2 लख कॾहिं तयार कंदुसि जो मां वीज़ा वठी मदीने विंदुसि कौन कहते हैं कि वो रहते हैं मदीने में कौन कहते हैं कि वो रहते हैं मदीने में ये गलत कहते हैं मेरे आका तो रहते गए अपने आशिकों के सीने में तो जो ही जिस्म खाकिया तो जो ही जिस्म मुझा दोस्त आरजिया है निस्बत आई ताल्लुक दाइमिया है मुझा दोस्त अजीज हिन जिस्मानी कमजोरिन दे न दिस हिन जिस्मानी महरूमिन दे न दिस हिन जिस्मानी माजूरिन दे न दिस दिसड़ो थई त हिन अंदर वारे आईने में दिस जेको हिन आईने में दिसंदो वा मुझो यार भी उनखे दीदार कराईंदा लतीफ सुने दां के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर भी औदास परी के वेझड़ा भी दूर के दूर पे औदास परी
दूर तिया मूसी बना सुपरी। हाँ यार 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 वेह तनी सा वेह जेके वेही था जानन 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 वेह न साण बियन मता वेही वेल विजाई हल उनन सा हल जेके हली था जानन हल न साण बियन मता हली हाल विजाई। कहे अल्लाह जे कामिल जे रुगी न भर में वेही करे अजीज दोस्त रुगी कंधड़े के निभाए करे खुदा जो कसम रुगी कंधड़े के निभाए करे तसव्वुर यार करे वेह दुनिया जी साइंस कमाल उरूज ते पहुंची करे ॿुधाईंदी आ त हीअ जेका दिल आ जॾहिं दिल जे भर में ईंदी आ त हिकिड़ी दिल जी ताक़त ॿीअ खे मिलण शुरू थींदी आ ॿीअ जी ताक़त टीह खे मिलण शुरू थींदी आ। मुंहिंजे बेनियाज़ रब जो फरमायो ऐं ईमान वारो इत्तक़ुल्लाह वकुनू मअस्सादिक़ीन। इन आयत करीमा जे साइंसी तजज़िये खां बाद दुनिया जा साइंसदान इन नतीजे ते पहुता बेनियाज़ रब जो फरमायो सादिकन जी सुहबत अख्तियार कयो यानी जेका दिल जेतरी पावरफुल हुंदी आ उन जे वेहण भर में वेहण वारो उन दिल जे पावरफुल होण जे करे उन जी दिल भी एतरी पावरफुल थी वेंदी आ। MPA MNA जे भर में वेहबो आ त दुनिया जो पावर मिलंदो आ या न मिलंदो आ। ऐं मुंहिंजा दोस्त इहा ॻाल्हि आसान समझी वे MPA MNA जे भर में वेहंदे दुनिया जे पावर जे भर में वेहंदे तोखे दुनिया जो पावर मिलंदो पर अहले दिल जे भर में वेहंदे त तोखे दिल जो पावर मिलंदो। जॾहिं न दिल जो पावर मिली वेंदो आ ओ मुंहिंजा मुस्लमान भा जॾहिं न दिल जो पावर मिली वेंदो आ खुदा जो कसम खणी थो चवां हे कदम तुंहिंजा फर्श ते हूंदा आहिनि उन्हनि जी दिल अर्शन खां मथे दीदार मामलो सॼो दिल जो थई ऐं मुंहिंजा मुस्लमान भा मामलो सॼो दिल जो थई। हे रोज़ा हे निमाज़ूं हे ज़कात हे हज इहो अल्लाह जो फर्ज़ आ हर सूरत में तोखे भी अदा करणो आ मूंखे भी अदा करणो आ पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे उहो फहम कहिड़ो आ उहो फहम कहिड़ो आ उहो फहम इहो आ त हिन दिल जो कनेक्शन मिला जॾहिं न दिल जो कनेक्शन मिलाए छड़ी त पोइ सचल साईं वांगुरु वेठो ताहूं कंदे ओ जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जंहिं दिल पीता जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जंहिं दिल पीता। इस तो ही सब ॿुधई थोड़ो अॻिते बि गौर कर मस्ती ते विच मुहब जो मिलिया असुल त इन शहर जे इन मिसरे खां जी ॻाल्हि शुरू थिए न मस्ती ते विच मुहब जो मिलिया मस्ती ते विच मुहब जो मिलिया अल्लाह मस्ती ते विच मुहब जो मिलिया जो मिलिया हस्ती हो डहराम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता मस्ती दे विच मुहब जो मिलिया साधन जुमलन में चवां नाराज न थी जा जॾहिं ज़मीन में बिज पोखींदो आ ककड़न जो बिज पोखींदो आ ॿिनि टिनि ॾींहंनि खां बाद वरी उन जी संभाल करण वेंदो आ हिते भी गौच निकतो आ हिते भी गौच निकतो आ हिन जगह ते मुसलो तैयार कोन निकतो आ हिन जगह ते वौण जो बूटो कोन फुटो आ उन खे खोटे ॾिसंदे त उहो जेको ककड़ो आ जीअं हूंदो ईअं ई पयो हूंदो
उन जी खल कान गरी हुंदी उन जी खल वरी बि ॾिसी जाए वञी उन जी खल कान गरी हुंदी पर जिते न गौच निकरंदो आहे उते ॾिसंदे त उन जी खल फाटी परे थी वई हुंदी विच मां गौच ज़ाहिर थी पियो हूंदो ऐं मुस्लमान ऐं मुंहिंजा मुस्लमान भाहारी सादड़ा मज़दूर गौर कर हिकिड़ो बूटो बि तोखे ॿुधाए रहियो आहे त मां अंदर मौजूद ज़रूर आहियां पर मां उहो ज़ाहिर तॾहिं थींदो आहियां जेसिताईं ॿाहिरी खल न सड़ंदी तेसिताईं अंदर वारो आवाज़ ॿाहिरि कोन ईंदो ईअं कीअं थो थी सघे हलवा बि खावां खतमनि जूं मानियूं बि खावां बकर बि सदके जा खावां उज़ा जूं खलूं बि सभई खावां ऐं पंहिंजे पाण खे आशिक बि सॾायां ईअं न मारुनि रीति जीअं सोन मटाइनि सेण आशिक जेके हूंदा आहिनि जानियूं कुर्बान करे छॾींदा आहिनि महबूबे सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह जंगल में वेठा आहिनि अल्लाह जे ज़िक्र जे मौज में अचानक हिकिड़ो जवान ईंदो आहे अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम ऐं अब्दुल क़ादिर जीलानी ख़ुशि मरहबा थी वई तव्हां इते वेहो मां हेॾां थी थो अचां वञण वारो हलियो वियो ॿ साल पूरे साल खां बाद मोटंदो आहे अब्दुल क़ादिर जीलानी दिल पर उनी जगह ते वेठो आहे वरी सलाम दुआ करे वरी उहो शख्स चवंदो आहे तव्हां इते वेहो मां हेॾां थी अचां थो वरी सॼो साल गुम थी वेंदो आहे सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी उते जो उते वेठो हूंदो आहे साल रातिनि जा गुज़री था वञनि अल्लाह जे इबादत जे मौज में 2 सालनि खां बाद जॾहिं उहो शख्स वरी जवान मोटंदो आहे सलाम वारा चवंदो आहे ऐं अब्दुल क़ादिर जीलानी खिज़र अलैहिस्सलाम आयो हां ॿियो केरु कोन अल्लाह जे हुक्म सां आयो हां हाणे तुंहिंजी हीअ तन्हाई वारी ज़िंदगी अल्लाह जे ज़ात क़बूल करे छॾी हाणे बगदाद में लबड़ा चोरण तुंहिंजो कम आहे दुनिया ताईं कुर्ब पहुचाइण मुंहिंजे रब जो कम लाउड थोड़ो जे बाड़ो तो मुंह जेड़े मौलाना जो आवाज ही कोन थो निकरे चवे तो यार लाउड के आवाज वधाए तो हुन ते आवाज पहुचे उलमा वेठा हन दोस्तों पुछी ॾिसो मुंहिंजो महबूब मुर्शिदन जो मुर्शिद पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर महबूब गौसुल आजम दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाहि तआला अलैह 70,000 जो मजमूओ हुंदो हुयो पाण कलाम कंदा हुया लाउड स्पीकर कोन हुया इको साउंड कोन हुया जियां अॻियां वेठल ॿुधंदो हो इहे आख़िर में वेठल भी ॿुधंदो या कंहिंजी ताक़त हुई जो मुंहिंजे बेनियाज़ रब जेको वाइदो कयो आहे त जेको मुंहिंजो थी वेंदो आहे मां उनजो थी वेंदो जेको मुंहिंजो थींदो मां उनजो थी वेंदुमि ज़ुबान उनजी हूंदी ताक़त मां रब जी हूंदी कन उनजा हूंदा समात मां कुदरत जी हूंदी मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए अखियूं उनजूं हूंदियूं ताक़त मां बेनियाज़ रब जी हूंदी ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके ही आंगुर जे इशारे सां न हीअं खऊं हीअं करे था छॾीनि इन्हनि ईअं कोन कयो आहे ईअं मुंहिंजा दोस्त रुॻी हलवा ही बूटियूं खाई कोन चढ़िया आहिनि इन्हनि पंहिंजे जिस्म जो रत सुकायो आहे इन्हनि पंहिंजे नफ्स खे मारियो आहे इन्हनि पंहिंजे भाड़े सां नाइंसाफ़ी करे उनखे क़ैद करे बधी करे जॾहिं यार जे दरबार में पहुता ॾिसण वारे ॾिसी रहियो आहे चवे थो मां रब जे करे सॼी राति आधीअ जो उथण वारा मां अल्लाह जे करे तहज्जुद जे नमाज़ लाइ सीअ में सड़कण वारा मां अल्लाह जे रज़ा जे लाइ निंडड़ी छॾे मुसल्ले ते वेहण वारा तूं जेकॾहिं बिस्तरा छॾे मां यार सां यारी रखी रहियो हई तो मां यार भी निभाइण ॼाणदो ऐ मुंहिंजा मुस्लमान भा तूं असां रोज़ा ज़रूर आहियूं आधी रात जो थी नफ़िल भी पढ़ंदा आहियूं रोंदा भी ज़रूर आहियूं पर कंहिं न कंहिं दुनिया जे मक़सद खे यादो रखी करे हे कम कोन थो थिए आज़माए ॾिस अॼु भी कंहिंजो दुनिया जो कम न थिए ॾुखे में ॾुखियो वज़ीफ़ो ॾसीस चवी सभा तो जो हे कम नौजवान के अॼुकल्ह नौजवान खे थोड़ी तिरकण खणी आहे न साईं वारो कयो को वज़ीफ़ो ॾसियो चवी सभा वज़ीफ़ो वञी पढ़ कफ़ा कर रब्बुक कम यकफ़ी कबाक फतर किफ़का
तकमीन कान में निकल का तकर्र करन का कररुल कर फी कबदी तहकीम शक्शकतन कलक लुग निकल का कफा का माफी कफा कर काफ कुर्बत हो या का को बरकान में हकीका क़बल फलका उनके चवीस समझण में नहीं दुस पर पो चोन से लिखी दे मां याद करण जे ला तैयार हां मां पढ़ण जे ला तैयार छो जेके मां चाहां तो उहो मुखे मिली विंदो ऐ खुदा जा बाना ऐ खुदा जा बाना नंढड़ी शय जे हुसूल जे ला एदी दुखी मंजिल करण जे ला तैयार है कदे मुझे मदीने वारे जे दीदार ला सौलड़ी मंजिल भी तय करे दिस त खबर पैजी तकलीफ कड़ी काई काने सिर्फ इन जेका दिल जी न मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम न तो खां परे न वरी तुझे वेझो याद रख जा बई जुमला गौर सां ॿुध जा मुझो महबूब मुस्तफा परे 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 ऐं मुझो महबूब मुस्तफा वेझो भी नाहे परे उन्हनि खां नाहे जन पंहिंजे दिल जो ॻांढा पो पंहिंजे महबूब सां गंढे छॾे वेझो वरी उन्हनि जे नाहे जो वरी उन्हनि जे नाहे जन पंहिंजी दिल मुझे महबूब मुस्तफा का दूर रखिया है मुसलमान जे जमी देखो उर्दू में शेर पढ़ी तो के बड़ी वजाहत कया न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है जने महबूब जे तरफा कुर्ब थी दुआ मदीनो दूर को न हो दुआ मदीनो करीब थी भी दुआ साधन लफ्ज़न में चवा एकड़े मिनट जे ला रात मेराज जी खे यादो रखो मेराज जी रात कहिड़ी रात चो मेराज जी रात रहमत जी बरसात घुराइण वारी बेनियाज़ रब जी ज़ात वञण वारी रहमत लिल आलमीन जी ज़ात जॾहिं बैतुल मुक़द्दस में मस्जिद अक़सा में मुझो मदीने जो ताजदार आयो गौर कजा मुझा दोस्त मुझो मदीने जो मीर आयो तमाम अंबिया अगे मौजूद हुया या कोन हुया सोची पो जवाब दे तमाम अंबिया मौजूद हुया या कोन हुया तमाम अंबिया मौजूद हुया थोड़ो अगते वध जिब्रील कैसा गॾो चो महबूब मुस्तफा सफा जिब्रील कैसा गद हुयो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात सा चो तबुरा कजी महार जिब्रील जे हथ में घोट घोड़े ते सवार जिब्रील मुझे करीम मुस्तफा सा जरा जवाब दे तमाम अंबिया के पांजे कब्रुन में पूरे टाइम जी जान कहनी जवाब दे सोची पो जवाब दे तमाम अंबिया पूरी दुनिया जे मुख्तलिफ ज़मीन ते पांजे मज़ारुन में मौजूद हुया उन्हनि खे कहीं बुधायो तो उथी अचो मुझे यार जो इस्तक़बाल कयो अजीज़ा ने मन गाल इते पूरी नथी थे हकीकत में इश्क जी गाल छिड़ंदी इत हुआ हकीकत में राज खुलंदोई हुआ जवाब मिलियो तो खे असां खे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया जे मज़ारुन में हुया बाखबर हुया होशियार हुया अल्लाह जो पैगाम बुधी रहा हुया मुझे मुस्तफा जे आमद खे ॾिसी भी रहा हुया समझी भी रहा हुया जॾहिं तमाम अंबिया पंहिंजे मज़ारुन मां हली करे बैतुल मुक़द्दस में पहुंची सघनि था अरे तुझो मुझो महबूब त इमामुल अंबिया जॾहिं आदम अलैहिस्सलाम
का वठी करे हजरत ईसा ताईं तमाम अंबिया पंहिंजे मज़ारन मां उथी करे बैतुल मुक़द्दस में पहुंची सघनि था। चो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ग़ुलामन जे ताहुन करण ते बि पहुंची सघे थो। चो त ॻाल्हि हिते मुकमिल न थी आहे, इतां खां शुरू थी आहे। मां इन मंज़िल ते निकिरी आयो आहियां त थोरो मूंखे हलण ॾे। अज़ीज़ाने मन नाराज़ न थी जा। इमामुल अंबिया इमाम बनियो या न बनियो? जवाब ॾियो इमाम बनियो। तमाम अंबिया मुक़्तदी बनिया। ज़रा गौर त कर निमाज़ ला मकान ते मिली या अक्सा में मिली? जवाब दे निमाज ला मकान ते मिली या मस्जिद अक़सा में मिली? जवाब दे निमाज ला मकान ते मिली या निमाज बाद में मिली या? तवज्जो कर निमाज बाद में मिली या निमाज मिलण खां अॻु में जेको इमाम थी इमामत कराईंदो आहे चो उनखे महबूब रब्बुल आलमीन चइबो आहे। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना परवाना। शायद मां घणी मंज़िल ते अॻिते निकिरी वयुमि, वक़्त जे हिसाब सां मूंखे फौरन मोटण घुर्जे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना ॻाल्हि मोटी उते ईंदी, छो त इहा ॻाल्हि निकिरी वेंदी, सॼी तकरीर ख़त्म थी वेंदी। टाइम मुंहिंजो 2:30 बजे लहण हुयो, मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अध कलाक बाक़ी अञा वधीक ॾियण जे लाइ तयार हां, छो त मूंसां हितां जे दोस्तनि बेचारन जी का मजबूरी हुई। हाणे हिनखे तफ़सील में नथा वञो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो अचो इन हिकिड़े जुमले खे दोहरायो, दिल जे कनेक्शन मिलाइण सां ख़ुदा भी मिलंदो आहे, मुस्तफ़ा भी। चो ख़ुदा भी मिलंदो आहे, मुस्तफ़ा भी। नमाज़ुन सां न, रोज़न सां न, ज़कातुन सां न, हज करण सां न। चो त नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज त तो ते कर्ज़ ॾेई कहते को थोरो नथो करी यार मिलंदो आहे त ओजागन सां मिलंदो आहे। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कॾहिं आधी रात जो उथी करे मुसल्लो विछाए करे ज़रा गौर कर, जंहिं मुसल्ले जी तोखे क़दर क़ीमत जी ख़बर नाहे, जंहिं मुसल्ले खे तूं मुल्लन जी नमाज़ समझंदो आहे, जंहिं मुसल्ले खे तूं मुल्लन जी मिल्कियत समझंदो आहे, हे मुल्लन जी मिल्कियत नाहे, रब जे आशिकन सादिकन जी मिल्कियत आहे। याद रखी छॾजा, पखीअ खे उॾामण जे लाइ परनि जो मोहताज आहे, जहाज़ खे उॾामण जे लाइ परनि या पखे जी मोहताजी आहे, हर शइ खे उॾामण लाइ मोहताजी आहे। इहो ई वाहिद मुसल्लो आहे जंहिंखे बिना परनि जे अल्लाह हिते बि मौजूद रखंदो आहे त हुते बि मौजूद रखंदो आहे। मुसल्ले ते बीहण वारा, जॾहिं मुसल्ले वारो मुसल्ले ते बीठो हूंदो आहे, मुसलो उन जे पेरनि जे हेठां हूंदो आहे, कदम उन जा फर्श ते हूंदा आहिनि। ॿुधा जॾहिं अर्श ते पहुचंदो आहे, उन मुसल्ले सूधो पहुचंदो आहे या बिना मुसल्ले जे पहुचंदो आहे? इन मुसल्ले सां प्यार मुसलमान मुसल्ले सां प्यार कर, मुसल्ले सां प्यार कर। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना पूरी दुनिया जी तारीख़ खोले निहार। हिकिड़ो वक़्त जो बादशाह बीमार थी पियो आहे, बीमारी छॾण जे लाइ तयार नाहे। तमाम हकीमन तबीबन खे घुराए करे उन्हनि खां दवाऊं वठी करे बादशाह खाधियूं, मगर पूरी बादशाहीअ जे हकीमन जे दवा असर कोन कयो। बादशाह सलामत तुंहिंजे मुझे पाकिस्तानी बादशाहन वारो कोने को त हितों जी दवा नथी लगे, अमेरिका जी लगंदी। अल्लाह जो नेको बानो आ, दिल में ख्याल थो करे जेका बीमारी दवाउन सां खत्म नथी थे, इन बीमारी के कंहिंजे दुआ जी जरूरत आहे। उन वक्त जे बादशाह फैसलो कयो कंहिंजे दुआउनि जी ज़रूरत आहे। जॾहिं कंहिंजे दुआउनि जी ज़रूरत आहे त बादशाह अक़लमंद हुयो, उन फैसलो कयो, ऐलान कयो जेको दवा खणी ईंदो बिना घुरण जे जेतिरो मुआवज़ो घुरंदो उनखे दवा जी क़ीमत ॾिनी वेंदी। दवा लगे या न लगे उनखे पैसा अदा कया वेंदा। माण्हू ग़रीब गुरबा अहिड़ो मौक़ो ॾिसी करे
थोड़ियूं घणियूं तमामु फकियूं सटे करे बादशाह खां पैसा वठण लगा। उन बादशाह जे बादशाहीअ में हिकिड़ी नेकोकार बेवह औरत रहंदी आहे। अल्लाह उनखे हिकिड़ो पुटड़ो अता फरमायो आहे। उन पुटड़े दोस्तन जे वाथे ॿुधो बादशाह जे दरबार में जेको भी दवा खणी थो वञे, जेकी घुरंदो आहे उहो मिलंदो आहे। ऐ नौजवान तू भी हलो हली बादशाह जे दरबार मां खणी आ। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, उहो नौजवान बचड़ो चवे तो मां पंहिंजे जीजल अम्मा खां इजाज़त वठां। अमड़ जे कदमनि में आयो आहे। ओ मुंहिंजी जीजल अम्मा, सॼे शहर जा माण्हू बादशाह सलामत जे आॾो हथ जूं तवाऊं रखी करे पैसा वठियो पिया अचनि। मुंहिंजी अम्मा मूंखे बि